इल्म पढ़ी पूरे बंगले मथा चुकारे छॾियो आहे। हाणे जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा वेंदा अरबाब ऐं मीरज़ादी सुकून सां बर्बाद थींदा। सदको वञा मुंहिंजा मुर्शिद साईं, सुहिणा मुर्शिद साईं, मां सदको वञा तुंहिंजे एॾे कारे इल्म जे मथां। माई मलूका भली हे खड़ी केतिरी बि कोशिश करे पर अरबाब पंहिंजी न मिल्कियत मां असांखे हिसो कॾहिं बि कोन ॾींदो। असांखे तूं छा सम्झो आहे त मां तोखे मिल्कियत जो हिसो वठाए ॾींदसि? इन मिल्कियत ते सिर्फ़ मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजो। इहो हिसो हाणे मूंखे मिलणु घुर्जे। अरबाब ऐं मीरज़ादीअ धोखो कयो आहे, धोखो। उन्हनि खे हाणे हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदसि। तूं हुननि खे रुपए ॾियण जी ॻाल्हि थी करे पर मां सम्झां थो तोखे उन मां हिकु रुपयो बि कोन मिलंदो। ए माण्हू आजा उठ, डुफ डुफ। इहा ॻाल्हि हुनजे दिमाग़ में छो नथी वेहे त मिल्कियत खां वधीक ज़िंदगी प्यारी आहे। जॾहिं मीरज़ादी अरबाब जे सिर मथां आई न त रड़ियूं करे मुंहिंजी मुरीदाणी जे पेरनि ते हथ रखी न रुॻो माफ़ी वठंदा, पूरी मिल्कियत मुंहिंजी सची मुरीदाणी जे हवाले करे छॾींदा। अरे तोखां वधीक मां पंहिंजे इन छोरे खे सुञाणा। इहो मरंदो मरी त वेंदो पर पंहिंजे इन मिल्कियत मां कंहिंखे हिकु टको बि कोन ॾींदो। इहा तोखे पोड़ा जल्दी ख़बर पइजी वेंदी तो या मुंहिंजो कारो इल्म ॾिठो काथे आहे। अहिड़ा त राति जो डिॼण वारा ख़्वाब ईंदा ऐं ख़्वाब में बचियल मुंहिंजा कारा जिन। छाड़े जिन तुंहिंजा कारा थियल आहिनि छा? कारा न आहिनि थियल पर जिन मुंहिंजा कारा आहिनि। अरे इहे ई तो पुछां थो न त जिन तुंहिंजा कारा आहिनि। ए माण्हू आहे जा उठ, जिन मुंहिंजा कारा न आहिनि थियल पर रंग जा कारा आहिनि। छा चयुमि त जिन रंग जा कारा आहिनि। के जिन बुरा आहिनि, के ॼाड़ा आहिनि, के कबरा कबरा आहिनि पर असां जेके डिॼाईंदा आहियूं उनखे कारा जिन बशींदा आहियूं छो त उहे भयानक ऐं ख़ौफ़नाक हूंदा आहिनि। जेकॾहिं उहो जिन तूं ॾिसी न त तुंहिंजो हां फाटी पवंदो। हिन मोए ॾेढ जो हां कोन फाटंदो, बाक़ी इन्हनि जिननि जो हां फाटी पवंदो जेके हिन खे ॾिसंदा। सची आई तूं मुरीदाणी, सची आई। कमीना मूं घणा बि ॾिठा पर ही ऊची ज़ात रही। जाबिर ॾाढी बुख लॻी आहे। बाबा जॾहिं भोतार हूंदो त असांजी चरचरा लॻी पई हूंदी। कॾहिं बिरयानी, कॾहिं मानी, कॾहिं फ्रूट खाईंदासीं। अरे मां तोखे छा छा ॿुधायां, मुर्ग पुलाव, कुकड़, अड़े इहे ॿाकरा गोश्त, हर शइ खाईंदासीं। हाणे त इन ज़ालिम असांखे सुकी मानीअ ते ऐं पारूथे चांवरनि ते रखी छॾियो आहे। दबाव करे छॾियो अथई रे, दबाव। हल पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे भोतार, मां छा थो करे सघां? तूं घणो कुझु करे सघे थो पर सचाई नथो करे। हल मां छा थो करे सघां भोतार? सही तव्हांजे लाइ हुकम कयो, मां छा कयां? अरे तोखे मुंहिंजे पेट भरण जे लाइ कुझु न कुझु सोचणो घुर्जे। हल मूं वटि त हींअर का बि शइ न आहे, मां तुंहिंजो पेट किथां भरियां? जेका बि शइ पई हुजे मूं लाइ चोराए ई भले पर खणी अच वञो। ऐं पोइ मां पकड़जी पवां त पोइ? पकड़जी पए त छा थींदो, ॿ टे पादर लॻंदई नी। अरे तूं मुंहिंजे लाइ ॿ टे पादरड़ा बि नथो खाई सघे? हा ठीकु आहे, मां कोशिशि कयां थो, कुझु खणियो थो अचां। अरे कोशिश न कुझु न कुझु करे आ, को बंदोबस्त करे आ। अरे बुख जे करे मुंहिंजे पेट में बिलियूं थियूं बरड़ाट कनि बिलियूं। हल तूं पंहिंजी बिलियुनि खे संभाल, मां कुझु न कुझु खणियो थो अचां।